नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी का खबर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिसां लाखा रोड थाने जी हद में ॻोठ मोहम्मद अली मरी में मरी बिरादरी के ॿिनि धुरनि में पुराने तकरार तां फायरिंग के नतीजे में 26 वरियां जो नौजवान कायम मरी गोली लगन सबबि ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नाज़ुक हालत में नवाब शाह अस्पताल मुंतकिल कंदे रस्ते में दमधणी हवाले कयो वियो। फोती नौजवान के लाश के तालका अस्पताल मेहरापुर अंदर आंदो वियो है, जिते पोस्टमार्टम करण बाद लाश वारसन हवाले कयो वियो। ॿिए पासे लाखा रोड पुलिस वाक़े वारे हंध ते पहुची मारिजी वियल नौजवान के कत्ल में मुलविस बिन जवाबदार अला वरायो मरी और गुलाम हुसैन मरी के गिरफ्तार करे वरितो। इन सिलसिले में SHO लाड़क रोड मोहम्मद काबिल भैया बुधायो है तो मामलो पुरानो घरू तकरार जो है, वधिक जांच करे रहिया आहियूं। जडे ते वाक़े खां पोइ इलाके में सख्त खौफ हरास छायल है। ॿिए पासे मक़तूल नौजवान कायम मरी के वालिद मोहम्मद अली मरी मीडिया अॻियां दाईंदे चयो है तो अला वरायो मरी गुलाम हुसैन मरी और बिन मुझे नौजवान पुट के घर में दाखिल थी फायरिंग करे कत्ल कयो, मूंसां इंसाफ कयो वञे। वधिक खबरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।